टोकरी वेझो ॻोठ चकरो रवासी 26 वरियनि जो आंदल ख़ान गाॾही औरताणे आवाज़ ते हरखिजी अगवा थी वियो आहे। धाड़नि पारां आंदल ख़ान गाॾही जे वारसनि खां 1 करोड़ रुपया भुंग तलब करे वरितो आहे। वारसनि जो चवणु आहे त आंदल कंधकोट कम करण लाइ चई वियो हो, जितां खेसि अगवा कयो वियो आहे। इन हवाले सां असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे साजिद कादरी। जी साजिद, छा तफ़सीलात आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुलु। डोकरी वेझो ॻोठ चकर जो रवासी 26 वरनि जो नौजवान आंदल ख़ान गाॾी औरताणे आवाज़ ते हिरकिजी अगवा थी वियो आहे। धाड़ेलनि पारां आंदल ख़ान गाॾीअ जे वारसनि खां 1 करोड़ रुपया भुंगो तलब करे वरितो आहे। वारसनि जो चवणु आहे त आंदल ख़ान गाॾी कंधकोट कमु करण लाइ चई वियो, जितां खेसि अगवा कयो वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त अगवा थियल नौजवान खे फौरी तौर ते बाज़ियाब करायो वञे, छायल बेचैनी ख़तमु कई वञे। जी वॾी महिरबानी तफ़सीलात खां आगाही ॾियण लाइ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।